ओ मौला जाने असी अहिड़ा माण्हू लाइ, ओ रब जाने असी अहिड़ा माण्हू लाइ, जहिड़ो असांखे सम्झो आहे तव्हां, जहिड़ो असांखे सम्झो आहे तव्हां, रब जाने अल्लाह जाने असी अहिड़ा माण्हू लाइ, ओ मौला जाने असी अहिड़ा माण्हू लाइ, अञा असांखे परखियो नाहे तव्हां, अञा असांखे परखियो नाहे तव्हां, रब जाने असी अहिड़ा माण्हू लाइ, ओ मौला जाने असी अहिड़ा माण्हू लाइ। नाज़रीन, असां हींअर उन फ़नकार जी अवां सां तारीफ़ कराईंदासीं जेको तारीफ़ जो मुहताज त कोन्हे। ही सरहारी जे मिस्री फ़क़ीर जो भाइटियो आहे, संदसि नालो ज़ाहिद गुल आहे ऐं ही ख़ानदानी फ़नकार आहिनि। मिस्री फ़क़ीर हिकिड़ो सिंध जो तमामु वॾो काफ़ी जो, जंहिंखे साईं तालिबुल मौला जो लक़ब आहे, काफ़ी ॻाइण जो बादशाह फ़नकार, साईं उनजो भाइटियो आहे। अचो त उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं ऐं खैंस खां कुझु काफ़ियूं कलाम ॿुधूं। ज़ाहिद गुल साहिबु, तव्हां फ़नकार जे हिसाब सां त ज़ाहिद गुल जे नाले सां असुलु तव्हांजो नालो छा आहे? सर, असुलु मुंहिंजो नालो ज़ाहिद हुसैन आहे, जीअं त गुल मोहम्मद मुंहिंजे वालिद साहिब जो नालो आहे, त पोइ इहे बसि पोइ ज़ाहिद गुल थी वियासीं असीं उन दौर खां वठी अॼु ताईं ज़ाहिद गुल ई सॾिजूं था। तव्हां कॾहिं पैदा थियो? से 1972 में मुंहिंजी पैदाइश आहे ऐं उन खां पोइ पंहिंजो जेको हुयो स्कूल वग़ैरह असां नंढा थी वॾा थियासीं सराड़ी में, फ़क़ीर साहिब जन जी अयामकारी में। असांजी इहा वॾी ख़ुशकिस्मती हुई त असांजो एॾो वॾो नालो सिंध जो मिस्री फ़क़ीर, उनजे घराणे सां असांजो तालुक़ु हुयो। नंढपण खां वठी असां उन्हनि खे ॾिठो ऐं ॿुधो। अवां राग जी सिख्या कॾहिं वरिती ऐं कंहिंखां मुतासिर थी वरिती? हा, तमामु बहितरीनु सुवालु तव्हां पुछो। जीअं त मुंहिंजो तालुक़ु त फ़क़ीर साहिब जे घराणे सां आहे, पर जीअं त मुंहिंजी उमिरि एतिरी वॾी कान हुई ऐं फ़क़ीर साहिबु जल्दी असांखां मोकिलाए विया। पोइ ख़ासि तरह सां क़िबला साईं मख़्तूम तालिबुल मौला जन जे तरफ़ां बि, उनजे ख़ानदान जे तरफ़ां बि, उन सां गॾोगॾु संदन जेके दोस्त अहबाब आहे फ़क़ीर साहिब जा बिलख़ुसूस, उन्हनि जो हुयो त बाबा हिन ख़ानदान मां को न को हिन गादी ते हुजे जेको हिन सिलसिले खे हलाए। मुंहिंजा भाउर बि, भाउ इमदाद अली मूंखां वॾो, उहो बि हुयो हिन फ़न जी दुनिया में। मूंखे बि इहो शौक़ु पैदा थियो अची, सो इहो थियो जो अलाह जी महिरबानी सां असीं वरी पोइ पंहिंजे शौक़ु ज़ौक़ जे करे मुख़्तलिफ़ जायुनि ते अची वियासीं, पंहिंजी महिनत जे करे मक़बूलियत वधीक हासिलु करे वियासीं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां शागिर्दी जो गानो कंहिंखां ॿुधो? शागिर्दी मूं उस्ताद अनवर हुसैन मिसलो जी, त मुंहिंजो पसंदि जो फ़नकार हुयो। कंपोज़िशन ॾाढी भली कंदो हुयो ऐं वेझो बि हुयो नवाब शाह सलाड़ी असांजा घिरिया पिया, इन करे मूं मुनासिबु सम्झो त उहो असांजो तमामु वास्ता हुआ, ख़ानदानी तइलुकात बि हुया, उनजे करे मुनासिबु इहो सम्झो। माइटनि बि मूंखे परमिशन ॾिनी त भई एसि ताईं घणो परे तव्हां न वञो, इहो एतिरो वेझो एसि ताईं सही आहे। ईअं असांजो हिकिड़ो सिलसिलो हली पियो। जेको सभु खां पहिरियां जेका आउं काफ़ी अर्ज़ु करियां त उहो क़िबला साईं तालिबुल मौला जन जी तो दिल्ली यार दुतारी पोइ कान कई पोइ वारी मुंहिंजी फेवरेट काफ़ी आहे ऐं हर महफ़िल में इहा काफ़ी ज़रूरु ॻाईंदो आहियां। तव्हांजी समायतुनि जी नज़र करियो था। अॼु अजीब छो न हुए तूं त सजण साॻी जाए, ओ निया पानी जा महबूब छो थे मुकाए, घुराई बि घुर करे छा खाए छा लाए, हुकुम ॾे त हटी वञा वरी न अचां वाए, मतां ऐब अनीक के मुंहुं में मुंहुं ॾिठाए, तालिब मौला खे खणी तूं सची ॻाल्हि सुणा, जे निभाए सघे त निभाए न त बि दिलि भर दुआ घुराए। ओ कान कयई पोइ वारी अलाह, कान कयई पोइ वारी, ओ कान कयई पोइ वारी अलाह, कान कयई पोइ वारी, तो यार दुतारी पोइ कान कयई पोइ वारी, ओ यार दुतारी पोइ कान कयई
कान कये अला कान कये पोइवारी अला कान कये पोइवारी तो दिलड़ी यारत तारी कोजर कान कये पोइवारी तो दिलड़ी यारत तारी कोजर कान कये तुझो तालिब मौला आगे बेसन भला बियो छागे रस्ते के कुर्ब मकागे ब्या लगा पा लागे छड़ वीर वीर जीवागे किरसीनो तो सागे ओ इया ताकत के नागे अच मूवट गागे मागे लाए बिरग जियार बगारी अला जर काल करे तो दिल्ली यार दुतारी कोजर काल करे तो दिल्ली यार दुतारी कोजर काल करे ओ काल करे पोयारी अला काल करे पोयारी ओ काल करे पोयारी अला काल करे पोइवारी तो दिलड़ी यार दुतारी कोजर काल करे पोइवारी तो दिलड़ी यार दुतारी कोजर काल करे पोइवारी। रेडियो ते कॾहिं पाण खे मुतारफ़ करायो ऐं रेडियो ते काफ़ी पहिरीं जेका आहे तव्हां कहिड़ी ॻाई? रेडियो ते 1995 में बाक़ाइदगी सां ऐं रेडियो ते अप्रूव थियुसि ऐं हुन में प्रोग्राम हूंदो हुयो असांजा हुन टाइम में 4 गीत हूंदा हिकिड़े फ़नकार जा सॾिबा पोइ हुन में हिकिड़ो काफ़ी हुई लतीफ़ सरकार जन जी 4 लॻी 5 मिंटनि ते हुन दौर में हलंदी हुई तुंहिंजी तंद तवार या छा को अहिड़ो नालो हुयो प्रोग्राम जो हुन में भिटाई साहिब जो कलाम उन दौर में मूं पंहिंजी कंपोज़िशन में ॻायो पोइ गज़ल हुया ॿिया आख़िर में जेको हुयो असांजे साईं सालिम अहमद शाह फ़तेह ख़ान जी कचहरी जेका सॾिबी आहे उन में मुंहिंजो जेको कलाम थियो त साईं मुंहिंजे एतिरी त दिलि ख़ुशि करे छॾी साईं ॾाढो मुतासिर थियो ख़ुशि थियो उहो बि मूं पंहिंजी कंपोज़िशन में लतीफ़ सरकार जो कलाम छो थियो ॾियो मूंखे मती वस पंहिंजे में न आया पंहिंजी कंपोज़िशन में जॾहिं मूं ॻायो त लतीफ़ सरकार पंहिंजो साईं असांजे सालिम अहमद शाह मूंखे तमामु घणो दाद ॾिनो ऐं मूंखे चयो बाबा तूं जल्दी असांजी जेका टेलीविज़न वारी कचहरी आहे उन में अचु पोइ ईअं हुन में वञण सां इतफ़ाक़ थी वियो। इस्माइल वारी ॿियो कलाम जेको पेश करियूं था लतीफ़ सरकार जन जी काफ़ी आहे जेका मुंहिंजी कंपोज़िशन आहे ऐं हिन काफ़ी जी तारीख़ आहे त रेडियो पाकिस्तान जे पहिरें प्रोग्राम में शाह साईं जी जेका काफ़ी हुई पंहिंजो असां ॻाई हिन में साईं सालिद मोहम्मद शाह जे फ़तेह ख़ान जो प्रोग्राम जेको सॾिबो कचहरी उन में उन खां पोइ ॿियनि खोड़ सारनि दोस्तनि अहमद मुग़ल वारनि ऐं सिंधी तक़रीबन आर्टिस्टनि हिन खे ॻायो आहे पर असुलु रियल धुन मुंहिंजी कंपोज़िशन आहे। वोए कदी वक्त मता वोए विसारिए वोए कदी वक्त मता वोए विसारिए रंदन मथे रत हार तपसी हो तके कूड़ियूं पुछन केच पर होत न पुछे हिकड़ी जज पुनल साण पेच सा पाणे तिंदी पदी ओ छोतियो मूंखे मतियूं छो तुंहिंजो मूंखे मतियूं बस पंजे महीना बस पंजे महीना छो तुंहिंजो मूंखे मतियूं छो तुंहिंजो मूंखे मतियूं बस पंजे महीना बस पंजे महीना
अदियूं शाह लतीफ़ चे बिठ जो घोट लतीफ़ चे मुझ पुनल मझ पतियूं पतियूं मुझ पुनल मझ पतियूं पतियूं बस पंजे में आया बस पंजे में आया ओ छोटी जो मूंखे मतियूं मतियूं छोटी जो मूंखे मतियूं मतियूं बस पंजे में आया बस पंजे में आया PTV ते या ॿियासी जेके सिंधी चैनल आहिनि तव्हां KTN न्यूज़ ते बि KTN कशिश ते तमामु हिकिड़ा मक़बूल गाना ॻाया आहिनि उहो कशिश ते तव्हां कहिड़ो गानो तव्हांजो मक़बूल रहियो सर KTN कशिश ते मुंहिंजा खोड़ सारा गीत मक़बूल थिया जंहिंमें मुंहिंजी पहिरियों गीत हुयो गुमसुम तनहा रहण मुंहिंजी पंहिंजी शाइरी हुई कंपोज़िशन हुई गुमसुम तनहा रहण जो न अचणे उन बुख न लॻण शिदत सकजो ओ सियड़ो करन दे जंहिंखे ॾिसी दिलि जो धड़कण तेज़ ते सब्र इश्क जो सफ़ा जॾहिं पैमानो लबरेज़ ते सब्र इश्क जो सफ़ा जॾहिं पैमानो लबरेज़ ते हर घर कजो रागो ॾिसण हर हर कजो रागो थदियूं थदियूं आऊं भरण बेहद मक़बूलियत जंहिंखे चइजे उहो असांखे मिली साईं क़िबला तालुल मौला जन जो कलाम असांजे चाचा मिस्री फ़क़ीर साईं जन जी कंपोज़िशन हुई उन्हनि जो ॻायल यादगार कलाम हो उन कलाम खे सिंध जे तक़रीबन हर फ़नकार ॻायो पोटे खान दरदारी बि ॻायो अलहदा दरदारी ॻायो या आउं सम्झां थो को अहिड़ो फ़नकार रहियो कोन पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां पोइ हिन दौर में वरी इन कलाम जी मक़बूलियत असांजे रिमरे में लिखियलु हुई अलाह जी महिरबानी सां तमामु जॾहिं हिकिड़ी मुंहिंजी सुञाणप बणिजी वियो कलाम में ज़माने में तगम है ज़माने 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 में तगम आए शरीके गम किथाण्या समय मौजूद हम सोहबत मगर हमदम किथाण्या आज अश्क अखड़िन में कदम नज़रानो दिल भर जो इन ई हूंदे न थोरी जे त पोइ कुलज़म किथां आणिया ॿुधी मन राम आणे संग दिल ऐं तालिबुल मौला ओ नसीबन खे चवां जो हूद में मातम किथां आया पंज दर्दन जी
पंज सूरनि जे पंज गर्दन जे पंज सूरनि जे कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दान ॾियां अलाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दान ॾियां पंज गर्दन जे पंज सूरनि जे पंज गर्दन जे पंज सूरनि जे कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दान ॾियां अलाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दान ॾियां दिलवारी वेदन के छा कयां दिलवारी वेदन के छा कयां ऐ तालिब मौला केॾे वञां हिन इश्क सदे आशूरनि जे हिन इश्क सदे आशूरनि जे कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दान ॾियां अलाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दान ॾियां पंज गर्दन जे पंज सूरनि जे कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दान ॾियां अलाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दान ॾियां को अव्हांखे एवॉर्ड या कुझु हिन महिल ताईं को कल्चर डिपार्टमेंट या सकाफ़त खाते या कंहिं ॿिए इदारे तरफ़ां को मिलियो चल अहिड़ो इतफ़ाक़ कोन थी सघियो आहे ऐं वरी बि जेकॾहिं ॻाल्हि इहा दोहराईंदुसि फ़क़ीर साहिब जे पंहिंजे अल्फाज़ जेके चवंदो हो सदैव असांखे उन खां बि ईअं पुछंदो साहिबु कहिड़ो मिस्री फ़क़ीर असांजो चाचो उन खां पुछंदा त भई तव्हांखे साईं लतीफ़ अवॉर्ड वग़ैरह मिलिया या छा त पाण फरमाईंदा त बाबा मख़्तूम तालिबुल मौला साईं जन जो कलाम असीं ॻायूं था ऐं माण्हू असांखे सुञाणंदा इन खां वधीक ॿियो अवॉर्ड कहिड़ो आहे सो आउं बिल्कुलु अक्सर करे ईअं चवंदा त बाबा जिते मख़्तूम तालिबुल मौला साईं जन जो ज़िक्र थिए थो फ़क़ीर साईं जन जो ज़िक्र थिए थो ऐं उते ज़ाहिद गुल जो ज़िक्र थिए थो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे लाइ इहो अवॉर्ड आहे ऐं बाक़ी दुनिया में ते क़ाइमु आहे इनशा ताला इहे इदारा बि असांजा पंहिंजा आहिनि केॾा वेंदा असां ज़रूरु कुझु पंहिंजो कुझु कोताहियूं खणी चइजनि त इनशा ताला इहे अवॉर्ड मिलंदा ज़रूरु मिलंदा असां मुतमिन आहियूं छा हिन वक़्तु तव्हांखे रेडियो पाकिस्तान या PTV को प्रोग्राम ॾिए थी घुराए थी रेडियो त हाणे सिस्टम तमामु हींअर घटिजी वियो आहे पर हाणे बि रिसेंटली आउं वियुसि कराची त उते असां जंहिं दौर में शुरू में फ़नकार थियासीं त उते जा जेके प्रोड्यूसर हूंदा माशाल्लाह हाणे जनरल मैनेजर जी पोस्टुनि ते आहिनि त मूंखे बहितरीनु तरीक़े सां प्रोग्राम उन्हनि कराया हिन लाइ तमामु सुठे तरीक़े सां ऐं मुंहिंजे लाइ इहो एप्रिशिएट आहे तव्हांजी एवॉर्ड जी ॻाल्हि कई त सिकंदर बलोच साहिबु हिन वक़्तु असांजो पाकिस्तान टेलीविज़न जो जनरल मैनेजर आहे ऐं उन पंहिंजे दोस्त ऐं प्रोड्यूसर्स जेके हुआ उन्हनि खे ॿुधायो पियो त बाबा हिन वक़्तु सिंध में हाल हयात जेके फ़नकार आहिनि उन में मख़्तूम तालिबुल मौला खे जेकॾहिं को सुठो ॻाए थो त हीअ ॻाईंदो आहे ऐं आउं सम्झां थो हिकिड़ो इदारे जो मञियलु माण्हू जेकॾहिं चए त मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि आहे ॿी का अहिड़ी ख़्वाहिश आहे तव्हांजी जेका अञा ताईं पूरी न थी आहे चलो हाणे इंसानु आहे त हर ख़्वाहिशूं त माण्हू जी थियनि थियूं ज़ाहिर आहे माण्हू जॾहिं फ़न जी दुनिया में अचे थो त हुनजी ख़्वाहिश इहा रहे थी त मुंहिंजो फ़न जेको आहे दुनिया में मक़बूल थिए हर जाइ ते थिए फ़िल वक़्तु त असीं सिंध ते महदूद आहियूं पर असांजी कोशिशि इहा आहे ऐं असांजी उमेद बि आहे त असीं बैन अल-अक़वामी सतह ते कमु कयूं ऐं आउं हाणे ख़ासि तरह सां सभिनी ॿोलियुनि में उर्दू में ॿोली में बि तमामु घणो कमु कयां पियो कोशिशि मुंहिंजी आहे त हुन में नई तकलीफ़ नओं रंग ॾिजे इहा बि कोशिशि जारी सारी आहे ऐं इनशा ताला जल्दी असीं कल्चर डिपार्टमेंट जे तवसुत सां या ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि जे तवसुत सां इनशा ताला दुनिया में पंहिंजो फ़न जेको आहे सो हुनजो ज़रूरु मुतालो कंदासीं वरी उमिरि गुज़री पंहिंजी वफ़ाऊं कंदे कंदे मैडम जी पंहिंजी कंपोज़िशन मूं वरी हुनखे पंहिंजी कंपोज़िशन पंहिंजे एल्बम में हुनखे रिकॉर्ड कयो ऐं माशाल्लाह ॾाढो सुठो हिट गीत थियो आहे ऐं असां तव्हांजे प्रोग्राम में उहो ॻायूं ओके
ख़ुश थी बहारीअ जो इंतज़ार कबो कॾहिं न फरते ग़म खां गिरेबां खे तार तार कबो ॿ ॾींहं गुज़री विया ॿ गुज़री वेंदा फ़हीम कॾहिं न सब्र जे दामन खे दाग़दार कबो ओ वई उमिरि गुज़री पंहिंजी ओ वफ़ाऊं कंदे कंदे वई उमिरि गुज़री पंहिंजी वफ़ाऊं कंदे कंदे माण्हुनि घटायो कोन ओ दगाऊं कंदे कंदे वई उमिरि गुज़री पंहिंजी ओ वफ़ाऊं कंदे कंदे वई उमिरि गुज़री पंहिंजी वफ़ाऊं कंदे कंदे माण्हुनि घटायो कोन ओ दगाऊं कंदे कंदे वई उमिरि गुज़री पंहिंजी ओ वफ़ाऊं कंदे कंदे वई उमिरि गुज़री पंहिंजी ऐं वफ़ाऊं कंदे कंदे मां दिल ॾियण में वाकई मोहतात आहियां मां दिल ॾियण में वाकई ओ मोहतात आहियां लेकिन हू दिल खणी वियो ओ अदाऊं कंदे कंदे वई उमिरि गुज़री पंहिंजी ओ वफ़ाऊं कंदे कंदे वई उमिरि गुज़री पंहिंजी ऐं वफ़ाऊं कंदे कंदे यादगार को ज़िंदगी अहिड़ो वाक़ियो जेको तव्हां कंहिं महफ़िल में हुजो या राग जे हिसाब सां कोड़ो यादगार वाक़ियो नाज़रीन खे ॿुधायो से ज़िंदगी में त मुख़्तलिफ़ वाक़िया थियनि था यादगार वाक़िया थियनि था पर ख़ुशगवार वाक़ियो जंहिंखे चइजे खणी जंहिंखे आउं ज़िंदगी भर कोन विसारे सघियो आहे ऐं शायदि मुंहिंजी हयाती जेसिताईं आहे उनखे विसारे नथो सघां उहो वाक़ियो आहे क़िबला साईं मख़्तूम तालिबुल मौला जन सां मुंहिंजी रूबरू जेका हाज़िरी मुलाक़ात आहे 1995 वारो जेको दौरु आहे उन में रेडियो पाकिस्तान रेडियो ते प्रोग्राम जे लाइ वियासीं गुज़ारिश करणु मुंहिंजो चाचो साईं मोहम्मद रमज़ान चाचा मोहम्मद रमज़ान बि गॾु हुयो ऐं इहो टाइम हो जंहिंमें क़िबला साईं जन जी तबियत नासाज़ रहंदी हुई माण्हुनि सां मिलणु घटि रहंदो हुयो पर हुनजे बावजूदि बि साईं जन खे जॾहिं ॿुधायूं त बाबा मिस्री फ़क़ीर जो भाइटियो मिस्री फ़क़ीर जो भाउ आया आहिनि पाण फरमायूं त इहे हिननि खे मोकिलियो हाल हाल बाक़ी जो जेके कमकार ॿियनि जे लाइ आया त उन्हनि खे ख़त वत जा शफ़ीक़ साईं सां हुन सां मुलाक़ात करायो या को कमकार जो त ॿुधायो असां ते इहा ख़ुशूसी इनायत थी वियासीं त पाण वेठा हुया तमामु चंद माण्हू हुया पोइ पाण फरमायूं त बाबा ॾियो ख़बरचार कीअं अचणु थियो आहे चाचा मोहम्मद रमज़ान ॿुधायो त भाई असांजो भाइटियो आहे आवाज़ु कलाम करे थो ऐं साईं जे तरफ़ां बि इहा ॻाल्हि हुई त को न को ख़ानदान में हुजे हिन फन जी दुनिया में सो इहो असीं खणी आया आहियूं अर्ज़ु त रेडियो ते हिनखे प्रोग्राम मिले पर मां पाण फरमायो त रेडियो वारा त वठंदा आहिनि ऑडिशन वग़ैरह हाणे असां त हिनखे ॿुधो कोन्हे असांखे ख़बर कान्हे का मतिलबु साईं जन जो ख़्यालु इहो त कुझु ॿुधाइनि उन टाइम में मूं साईं जन जो हिकिड़ो ग़ज़ल हुयो उन दौर में मुंहिंजी कंपोज़िशन हुई ऐं आउं सम्झां थो तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां उहा यादगिरी ताज़ी करे छॾियो त साईं जन जो ग़ज़ल हुयो त दिलि जे महरम खे कंहिं तरह घुरायो त सही दोस्तो अॼु भला हीलो को हलायो त सही दिलि जे मुहरम खे कंहिं तर घुरायो त सही दिलि जे मुहरम खे कंहिं तर घुरायो त सही दोस्तो अॼु भला हीलो को हलायो त सही दिलि जे मुहरम खे कंहिं तर घुरायो
इहो त सही त मूं महसूसु कयो त क़िबला साईं जन जे अखियुनि में पाणी अची वियो ऐं पाण फरमायोसीं छोकिरो ॾाढो सुठो ॻाईंदो माशाल्लाह। ऐं पोइ पाण हुनजे दौर जा जेके रेडियो जा जेके हुआ ज़िमेदार ऑफिसर उन्हनि जे लाइ ख़त लिखियो त बाबा हीअ असांजो पंहिंजो आहे ऐं हिन जी पालत हुजे। ऐं पोइ प्रोग्राम बि मूंखे मिलियो, ईअं सिलसिलो जुड़ियो हिकिड़ो। हिन वक़्तु ताईं तक़रीबन तव्हांजा रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते या ॿिए रेडियो ते केतिरा रिकॉर्ड थी चुका आहिनि? रेडियो हैदराबाद ते आउं तमामु चंद रिकॉर्ड कया, को 8 खां 10 खनि गीत रिकॉर्ड थिया। जीअं त वरी ॿिया चैनल्स वग़ैरह अची विया त असांजो लाड़ो वरी उन पासे थी वियो। बाक़ी हाणे त इहो वरी सिलसिलो आहे, तव्हांखे ख़बर आहे त जिथे हिकिड़े रेडियो ते जेके रिकॉर्ड आहिनि ऑल सभिनी रेडियो स्टेशननि ते वॼनि था, या असांजा जेके चैनल्स जा गीत आहिनि हींअर जिथे किथे इहो सिलसिलो बणिजी वियो आहे इहो हुयो। बाक़ी पाकिस्तान टेलीविज़न ते काफ़ी सारा प्रोग्राम मुंहिंजा थिया। जी हींअर शादियूं मुरादियूं तव्हांखे मिलनि थियूं, हाणे पब्लिक छा राग ॿुधे थी? साईं इहो त वॾो अलमियो आहे। राग तमामु घटिजी वियो आहे। तमामु के चंद अंगुरनि ते ॻणण जेतिरा माण्हू आहिनि जेके राग खे ॿुधनि था, जेके राग खे सम्झनि था। बाक़ी त अॼुकल्ह राग जेको आहे सो ॿुधो नथो वञे, ॾिठो थो वञे। मतिलबु हिकु त रिदम ते ज़ोर आहे, डांसिंग वग़ैरह जो जेको माहौल आहे उहो, ऐं ॿियो का सुहिणी सुहिणी शिकिल सूरत हुजे जेका उन ते फोकस आहे। पोइ सुर हुजे या न हुजे, पर बसि दम चराए हिकिड़ो उन में माण्हू वक़्तु पास कनि था। बाक़ी जेको राग जेको उहो जेके जिन जे दौर में हुयो, जेके माण्हू दुनिया छॾे विया, कहिड़ा तालिब मौला साईं जन, ज़मा शाह साईं वारा, या खोड़ सारा इहे माण्हू आहे जिन जे दौर में राग थींदो हो। उन खां पोइ बि काफ़ी अर्सो राग जी क़दुरदानी हुई। हाणे साईं सची पुछो त असां ख़ुदि बि ॾाढो डिसहार्ट आहियूं ऐं दिलि जेका असां टुटी चुकी आहे मुकमिल तरीक़े सां। त राग कंहिंखे ॿुधाइजे, छा ॿुधाइजे? सुठी ॿोली जो को क़दुरु कोन्हे। वल्गर ॿोली जेका ॿुधाइजे थी उहा हिट थी वञे, ऐं सुठी ॿोली खे केरु माना ईअं सम्झो लेखे ई नथो त भई इस्लाही ॿोली आहे, भली ॿोली आहे, फ़ाइदे वारी ॿोली आहे। सो इहो तकलीफ़ जी ॻाल्हि आहे, बिल्कुलु आहे, हिन में को बि शक कोन्हे। कलाम अर्ज़ु आहे मंठार फ़क़ीर राजन साईं जन जो काफ़ी आहे, जेका फ़क़ीर साहिब जन जी मशहूरु गीत आहे। मूं वेठे वण जारा पग छोड़े पंधु पिया, जेको हाल फिरनाल। मिठल महबूबन दिल में डेरा लाया, ओ बारो तड़का बाज पई त संभालियो सजण। तेरी पराह के न थिया पिया हीअड़े मंजूरन, तालिब मौला तिल जा था पल पल पूर पवन। से कीअं यादि अचनि जेके कहीं वेल न विसरनि। मूं वेठे वण जारा पग छोड़े पंधु पिया, मूं वेठे वण जारा पग छोड़े पंधु पिया। ऐ मियां और वधी वई रहिजी, ऐ मियां और वधी वई रहिजी, और वधी वई रहिजी, ऐ और वधी वई रहिजी। खियण पीअण चमकारा पग छोड़े पंधु पिया, मूं वेठे वण जारा पग छोड़े पंधु पिया। मूं मञता मञियो ख्वाजा पीर सॼो से सदा सुनंदो, मूं दिल घेर सॼो। ऐ मियां अलह वणी गौन खे, अलह वणी गौन खे, ओ अलह वणी गौन खे। सही सलामत सारा पग छोड़े
ज़ाहिदगुल साहिबु हींअर तव्हांखे ॻोठाणा माण्हू शादियुनि मुरादनि में घुराइनि था, जीअं अॻु में फ़नकारनि खे घुरायो वेंदो हो शादियुनि में, पर को ज़मानो त अहिड़ो हो जो जेके शादियूं कंदा उहे तारीख़ूं फ़नकारनि खां वठंदा हुआ। बिल्कुलु ईअं हुयो, उहो ज़मानो हुयो। पर हाणे अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे हींअर मोबाइल जो दौरु अची वियो आहे। अॼुकल्ह हींअर कार्ड जेके आहिनि शादियुनि जा उहे बि असांखे हिन ते मिलंदा हल, व्हाट्सएप जे ज़रिए मिलंदा हल। पर के दोस्त अहिड़ा आहिनि जेके सुठा मोहबत करण वारा पर जा माण्हू अॼु बि उहे माण्हू अचनि था, बाक़ाइदे अची चवंदासीं असांजो प्रोग्राम आहे ऐं ॾींहुं ॿधूं था, उन हिसाब सां सलाह मशवरो थिए थो, ज़रूरु आहे, अञा बि आहे इहा रवायत, पर आहे घटि जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त आउं ख़ासि तरह सां KTN न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां ऐं मोहतरम नियाज़ बमरो साहिब जो बिलख़ुसूस तव्हांजो जो काफ़ी अर्से खां इहे ॻाल्हियूं ॿोलियूं पहले बि माण्हुनि जे ज़हननि में इहा शइ हुई त मुंहिंजी तबियत जे हवाले सां तबियत नासाज़ हुई, पर हाणे अलाह जो शुक्र आहे त असीं पंहिंजो कमुकारु करियूं पिया ऐं KTN वारनि जी बि ख़ासि तरह सां महिरबानी आहे, उन्हनि असांजी मालिकी कई, वरी बि असांखे अचे हिते रिकॉर्ड कयो, छो वक़्तनि ब वक़्तनि में असांखे यादि कंदा रहंदा आहिनि। ऐं KTN असांजो पंहिंजो चैनल आहे, शुरूआति खां वठी असीं KTN सां गॾु आहियूं ऐं इनशाला जेसिताईं हयाती आहे त हुन सां गॾु ई हूंदासीं। ॿियो जेको अॼु तव्हां पंहिंजो को जानशीन मुक़ररु कयो आहे, जीअं मिस्री फ़क़ीर खां पोइ हुनजा ॿ भाइटिया आहिनि, इमदाद अली ऐं ज़ाहिद गुल, हींअर ॻाइनि था पिया, ऐं उनखां पोइ तव्हां बि को जानशीन मुक़ररु कयो आहे? सर बिल्कुलु, जीअं त हीअ चवंदा आहिनि त भाॻियुनि जा भाण कॾहिं ख़ाली कोन थींदा, सो हीअ रवायत आहे, तसलसुल आहे, असां कोशिशि इहा कई आहे त पंहिंजी जेका इन रवायत आहे, इन ख़ानदानी जेको तसलसुल आहे उनखे जारी ऐं सारी रखूं। त मुंहिंजो पुटु जेको आहे काशिफ़ गुल माशाल्लाह हींअर तमामु सिंध जो उभरंदड़ फ़नकार आहे ऐं तमामु नौजवान उनखे पसंदि कनि था, टिकटॉक जी दुनिया में बि तमामु मशहूरु आहे, चैनल्स ते महफ़िलुनि में लाॾनि शेरनि जे हवाले सां तमामु मशहूरु आहे। इंशा ताला मौक़ो मिले थो उनखे बि ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं उनजे लाइ दुआ बि करियो, तमामु बहितरीनु ऐं उनखे पसंदि कनि पिया ऐं असांजे नाले खे मूंखे उमेदु आहे त रोशन कंदो ज़रूरु, जीअं असांजो जहिड़ो हाल आहे फ़क़ीर साहिब जे नाले ॻाल्हायूं पिया त हुन मां बि असांखे इहा उमेदु आहे। भला जॾहिं तव्हां शादियुनि मुरादनि में या कंहिं महफ़िलुनि में वञो था त जेको राग जंहिंजी तव्हां सिखिया वरिती उन राग में ऐं अॼोके राग में काफ़ी फ़र्क़ु आहे, तव्हां माण्हुनि खे पसंदि कहिड़ो राग आहे, उहो जेको पुराणो राग हो या हाणे जेको नओं आहे? अक्सर करे तव्हांखे ख़बर आहे त हींअर जेको नौजवाननि जो जेको सिलसिलो हले पियो ऐं असीं सची पुछो त पाण मां अवॉइड कंदा आहियूं, असीं हाणे वञूं बि उन जाइ ते था जिथे ॿुध सुध वारा माण्हू हुजनि जेके कम अज़ कम असांजी ॻाल्हि खे सम्झी सघनि, छो त असांजे मथां ज़िमेदारियूं आहिनि साईं, ज़िमेदारियूं आहिनि त असीं लतीफ़ जी ॿोली, मखदूम तालिब मौला जी ॿोली, सचल साईं जी ॿोली या मुख़्तलिफ़ ॿोलियूं खणी जेके वञूं था, कोशिशि कयूं था त माण्हुनि ताईं उहे कन्वे थियनि ऐं माण्हू उनखे ॿुधण जे लाइ जेकॾहिं तयारु न आहिनि त पोइ असांजो त मैसेज ई अजायो थी थो वञे। तंहिं करे असीं चवंदा आहियूं त भले थोरा कड़ा थाली में भला जेके 4 माण्हू बि सुरी रहिया हुजनि त असांजो जेको पोरियो आहे उहो साफ़ु थी वेंदो, बाक़ी त हाणे हर कंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजी। तव्हांजी विच में सिहत ठीकु कान हुई, तमामु तव्हांखे तकलीफ़ हुई, उन में तव्हां छा कल्चर डिपार्टमेंट को तावन कयो या इलाजु करायो? सर बिल्कुलु, कल्चर डिपार्टमेंट जो जेको हाल रहियो असां सां गॾु रहिया ऐं वरी बि उन्हनि असांखे इहो चयो त इंशा ताला तव्हां सां गॾु आहियूं, सो इहे असांजा पंहिंजा इदारा आहिनि ऐं असीं गॾिजी सॼी इंशा कमु कंदासीं ऐं काफ़ी हद ताईं हाणे अलाह जो शुक्र आहे जो असीं थोरो घणो पंहिंजो कमुकारु शुरू कयो पिया, न त तबियत वाक़ई ख़राबु हुई, पर हाणे अलाह जो शुक्र आहे उमेदु जागी आहे त असीं वरी पंहिंजो कमु करे सघूं था नए सिरे। जी जी, तव्हांखे शागिर्द पैदा कया आहिनि? शागिर्द त आउं पाण अञा शागिर्द आहियां, सिखां पियो, पर मिड़ई चवंदा आहिनि हिकिड़ो सिलसिलो हलंदो आहे, मुंहिंजा 2 टे शागिर्द आहिनि, छोकिरो असांजो पंहिंजो क़ौम जो आहे अख़्तर हुसैन आफ्ताब, उहो एल्बम्स वग़ैरह जी दुनिया में आहे, शाइरी काफ़ी शयूं कुझु एल्बम्स वग़ैरह रिकॉर्ड कया आहिनि, ॿिया बि हिकु शागिर्द आहिनि मुंहिंजा। हाणे ख़ुशूसी हिन वक़्तु जेको आहे तवजो मुंहिंजो पंहिंजे पुट ते वधीक आहे, छो त हुनखे वधीक टाइम ॾियूं पिया ताकी हू असांजे ख़ानदान जो चश्मो चिराग आहे ऐं हर कंहिंजो पंहिंजो इंट्रस्ट आहे, जेतिरो दिलचस्पी रखंदो ओतिरो हासिलु कंदो, हिनखे दिलचस्पी आहे त माशाल्लाह पंहिंजो कमु बहितरीनु तरीक़े सां सिखे पियो ऐं इंशा ताला मुस्तक़बिल जो बहितरीनु ऐं वॾो फ़नकार साबित थींदो। तव्हांजे पसंदि जो को शाइर? सिंध जा सभई शाइर मूंखे वणंदा आहिनि, पर बिल्ख़ुसूस जेकॾहिं रूह जी ॻाल्हि पुछो था त क़िबला साईं तालिबुल मौला, ऐं जेकॾहिं मुंहिंजी पसंदि जा फ़नकारनि में मूंखां तव्हां पुछंदव त फ़नकार सभु सिंध जा भला आहिनि, पर आउं ॿुधो त मुमताज़ लाशारी साहिब खे आहियां। ईअं घुरां तोखे जीअं थर घुरे बरसात,
अजो किरा तसूर विधारूं करे। बोला है साईं नूर अली शाह जो मां मक़बूल गीत है। वो कॾहिं कंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे। मूं त सम्झो सजण सिर्फ़ु मुंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे। मूं त सम्झो सजण सिर्फ़ु मुंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे, कॾहिं कंहिंजो आहे। नाहक नूर अली शाह दावा करी, ये कहिड़ा ख्याल अजावा करी, ये कहिड़ा ख्याल अजावा करी। नाहक नूर अली शाह दावा करी, ये कहिड़ा ख्याल अजावा करी, ये कहिड़ा ख्याल अजाया करे। छो तो पंहिंजा भला तूं पराया करी, छो तो पंहिंजा भला तूं पराया करी। पहिरीं पाण भला तूं पंहिंजो आहीं, कॾहिं कंहिंजो, कॾहिं कंहिंजो आहीं, कॾहिं कंहिंजो। कर कुर्ब अचण वरी मोटी वञण, इहा रस्म रखण अख़्तियार न कर। हिकु भेरो मिलण छिने नातो छॾण, महल मुंहं ते ॾियण अख़्तियार न कर। ओ कर कुर्ब अचण वरी मोटी वञण, इहा रस्म रखण अख़्तियार न कर। नादरीन, तव्हां ज़ाहिद गुल जेको मिस्री फ़क़ीर जो भाइटियो आहे ऐं हिकिड़ो तमामु नौजवान सुठो फ़नकार आहे सिंध जो, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन जेके काफ़ियूं ॻायूं मुख़्तलिफ़ शाइरनि जूं, उहे काफ़ियूं तव्हां ॿुधियूं ऐं जेके हिन जूं रेडियो ते या कशिश ते या PTV ते मक़बूल काफ़ियूं रहियूं, उहे काफ़ियूं हिन जूं ॿुधियूं ऐं ॿियूं ज़माने जे हिसाब सां जेके आहिनि अॼुकल्ह जे ॻाइण ॿुधण जे राग सां, त राग कहिड़ो माण्हुनि खे वणे थो, कीअं वणे थो, फ़नकारनि जो छा हिन महिल सूरत हाल रही आहे, उहे सभु तव्हां ज़ाहिद गुल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन मोर बमरे सां गॾु नियाज़ बमरो, KTN न्यूज़।